जारी है। अवां खे काछे खां ख़बर ॾींदा आहियूं। काछे जो क़दीमी शहर फरीदाबाद जी अवाम पंहिंजे हक़नि ख़ातिर नेठ रोडनि ते निकिरी आई। फरीदाबाद जे शहरनि बलदियाती निज़ाम खे नाकारा करार ॾेई छॾियो। फरीदाबाद शहर ज़ालिमनि जे वर चढ़ी वियो आहे। का बि सहूलियत मुहैया नाहे। पाणी, बिजली, गैस, सिहत, तालीम खां महरूम। रोड, रस्ता, वाटर सप्लाई सालनि खां नाकारा बणिजी वियो आहे। हितां जा लिखियल पढ़ियल नौजवान बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हेॾी वॾी आबादी वारो शहर आहे, आख़िर असांजे शहर जो छा थींदो? शहरी इताद जे अॻवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। हीअं वसे थो पाणी बीह थो रहे, ड्रेनेज जेका आहे उहा तबाह थियल आहे। ड्रेनेज जो पाणी ॿाहिरि शहर खां निकिरे कोन थो, उहो घरनि में वापसि मोटे थो अचे। असां हिन गवर्नमेंट खां अपील था कयूं, महिरबानी करे ड्रेनेज खे बि बहाल कयो। जेकॾहिं ड्रेनेज जो पाणी ॿाहिरि न निकिरंदो उहो घरनि में ई रहंदो ऐं उते जेको आहे गंदगी फहिलंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।